बदिन ओपन जेल 1961 में अयूब खान जे दौर में क़ाइमु कयो वियो। कुझु अरसो हलण खां पोइ ओपन जेल में सिंध जा उमिरि क़ैदी जेके मुख़्तलिफ़ जेलनि में क़ैद रहिया, उन्हनि जे आख़िरी 10 सालनि खां पोइ हिन ओपन जेल में रहिया। हीअ खुलियल जेल सिंध जे जनम टीप वारनि क़ैदियुनि लाइ शुरू वारनि ॾींहंनि में हिकु बहितरीनु जेल साबित थियो ऐं हिन जेल में जेके बि क़ैदी ईंदा हुआ, इहे न फ़क़ति आसानी सां जेल वारे इलाइक़े में आज़ादी सां घुमी फिरी सघंदा हुआ, पर इहे पंहिंजे माइटनि मिटनि ऐं दोस्तनि सां मुलाक़ातूं ऐं डिघियूं राणियूं करे सघंदा हुआ। पर केतिरनि ई क़ैदियुनि इन ई खुलियल जेल में शादियूं पिणु कयूं। चयो वञे थो त अहिड़ा ओपन जेल सॼी दुनिया में 2 अदद आहिनि। उन्हनि मां हिकु जेल फ्रांस ऐं ॿियो जेल पाकिस्तान जे ज़िले बदीन जे तेलके सिराणी हाणोके यूसी दोदो सुमरो जी छेल में क़ाइमु थियल आहे। उन ओपन जेल लाइ 1408 एकड़ ज़ेर ज़मीन अलाट ऐं 592 एकड़ लीज़ करे मख़सूस कई वई आहे। उन ॼाणियल ज़मीन खे क़ैदियुनि हथां आबाद कराइण लाइ कादिया सब डिवीज़न जे कादिया केनाल मां हिकु अलॻि शाख बुड़ो माइनर सुमरा शाख पिणु खोटाई वई। जेल जी ज़मीन खे आबाद करण लाइ जेल जा पंहिंजा 4 अदद अलॻि वाटर कोर्स ऐं 3 ॿियनि कड़ियुनि ते बि जेल जी ज़ेर ज़मीन आहे। ओपन जेल जे भर पासे वारो हिकु ॻोठ जे रवासी सलेमान मल्हार साफ़िन खे ॿुधायो त जॾहिं हिन ओपन जेल में उमिरि क़ैद जा क़ैदी क़ैद हुआ त ही जेल उमिरि क़ैद जा क़ैदी ऐं हिन ओपन जेल जी ज़मीन पाण आबाद कंदा हुआ। हिन क़ैदी जे ज़मीन खे आबाद करण सां चङी आमदनी हिन जेल खे मिलंदी हुई ऐं हीअ जेल तमामु सुहिणे अंदाज़ में हलणु लॻो। जेल पुलिस जे मुकमल तौरु हिन ओपन जेल ते स्टाफ मुक़ररु थियल हो, जॾहिं त 1999 वारे आयल तूफ़ान खां पोइ हीअ ओपन जेल मुकमल तौरु जहिड़ो कर ख़तमु थी वियो। हिन वक़्तु स्टाफ त मौजूदु आहे, पर अॻु वारी रौनक न आहे। अॻु हिन ओपन जेल ते तमामु घणी रौनक हूंदी हुई, पर हाणे न हिन ओपन जेल जा क्वार्टर न वरी अमले खे के सहूलियतूं मुहैया कयूं थियूं वञनि। पाणीअ जो इंतज़ाम थियल न आहे। अॻु जॾहिं हिन ओपन जेल में उमिरि क़ैद जा क़ैदी हूंदा हुआ त हिन ओपन जेल जी मस्जिद में क़ैदियुनि जे नमाज़ पढ़ण जो सिलसिलो हलंदड़ हो। हिन वक़्तु क़ैदी न हुजण करे मस्जिद ऐं जेल वीरान नज़र अची रहियो आहे। हीउ वॾे में वॾो ओपन जेल आहे। पाकिस्तान हुकूमत खे हिन जेल खे घुरिजे त फ़ौरन खोलीनि त जीअं हिन जेल जी ज़मीन ऐं असांजा भर पासे वारा ॻोठ बि ख़ुशहाल थी सघनि।